कश्मीर थाने जी हद ASP ऑफिस ऐं सिविल कोर्ट जे चंद क़दमनि जे मुफ़ासिले तां नादिशा क़ब्रस्तान मां 17 वरहनि जे नौजवान कामरान मलिक जो हथ पेर ॿधल ऐं गोलियूं लॻल लाश हथायो आहे। वाक़े बाद मक़तूल नौजवान जो लाश पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि जी मदद सां तालका अस्पताल कश्मीर पहुचायो वियो, जिते वाटसन पहुची नौजवान जी लाश जी सुञाणप कई। इन मौक़े ते मक़तूल नौजवान जी सुञाणप 17 वरहनि जे कामरान पुटु मरहूम मुराद बख़्श मलक तौरु थी। इन मौक़े ते मक़तूल नौजवान जे भाउ फ़हीम मलक जो चवणु हो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। राति मुंहिंजे नंढे भाउ मोटरसाइकिल जे चाचे घुरी दोस्तनि सां घुमण लाइ चयो। काफ़ी देरि बाद संदसि फ़ोन नंबर बंदि थी वियो, जॾहिं त सुबुह जो अस्पताल में फ़ोन आई त तव्हांजे भाउ जो लाश आयो आहे। ॿिए तरफ़ कश्मीर पुलिस मूजिबि मक़तूल नौजवान जे जिस्म ते 3 गोलियूं लॻल हुयूं ऐं संदसि हथ पेर ॿधल हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।